हेलो हाय मां एॾी ख़ुशि आहियां मां इहो वीडियो थी ठाहियां यूट्यूब लाइ। ॾिसो यूट्यूब मुंहिंजो पहिरियों प्यारु आहे। ईअं सुठी तरह फुर्सत में वेही करे ॻाल्हाइण वारा वीडियोस ठाहिण मूंखे ॾाढा वणंदा आहिनि, पर इंस्टाग्राम ते जेकी तकड़ वारी 1 मिंट में रील पूरो कयो उन प्रेशर में मां यूट्यूब करे न सघी आहियां। एंड इंस्टाग्राम जो बि ओतिरो वधीक मूंखे टाइम न आहे, छाकाणि त हिकु वॾी न्यूज़ ॿुधाइणी आहे तव्हांखे। मां शिफ्ट थी आहियां फ्रॉम बॉम्बे टू अहमदाबाद एंड मुंहिंजी शादी थी वई आहे। त आई एम लिविंग विथ माई पार्टनर। हिते मां पंहिंजे पार्टनर सां रहंदी आहियां। बट तव्हां अगरि चवंदा की आहे किथे तूं, एॾा साल थी विया आहिनि, ग़ाइबु थी वई आहिनि। हक़ीक़त इहा आहे थोरो साह खणो। जॾहिं खां मां पंहिंजी PhD पूरी कई आहे, 2 साल थिया आहिनि, मां जाम बिज़ी आहियां। भॻवान जी महिर आहे खोड़ मां पंहिंजी बिज़नेस स्टार्ट कई आहे, स्किन हेयर एंड ग्लो फूड्स जी। मां तव्हांखे अंदरां खां जेके चिमका आहिनि उहे खाधा ठाहींदी आहियां ऐं विकिणंदी आहियां। एंड तव्हां ॾिसी था सघो मुंहिंजी चमड़ी थोरो क्लोज़अप में अची ॾेखारियांव थी। एंड मुंहिंजा वार बाय द वे मां हाणे पार्लर में वेही करे वार स्ट्रेट न कराया आहियां। हे मुंहिंजा नॉर्मल वार आहिनि। मां कोई बि इन ते डिवाइस यूज़ न कंदी आहियां, न ब्लो ड्रायर न स्ट्रेटनर, कुझु बि न। बसि मुंहिंजा पंहिंजा जेके खाधा ठाहींदी आहियां खाईंदी आहियां वारनि लाइ, एंड मुंहिंजा पर्सनलाइज़ शैम्पू कंडीशनर हेयर मास्क। त हे ॾिसी था सघो मां कल्ह धोता हुया वार, बसि ख़ाली फणोटे सां लसारिया आहिनि। एंड मुंहिंजे स्किन ते बि जेकी तव्हांखे लॻे थो स्किन चिमके थी, कोई बि मशीन काई बि डिवाइस मां यूज़ न कंदी आहियां। बसि जेके मूंखे मुंहिंजा पंहिंजा फेशियल टूल्स आहिनि, जेकी मां मसाजिस कंदी आहियां, जेके मां पाण प्रोडक्ट्स ॻोल्हे पढ़ी करे वठंदी आहियां ऐं हणंदी आहियां, उनजो रिज़ल्ट तव्हांजे अॻियां आहे। मूंखे तव्हांखे चवणो आहे कि मां जाम एक्साइटेड आहियां हिन चैनल खे वरी शुरू करण लाइ। मां वरी इन करे थी चवां बिकॉज़ मां पहिरियों जाम वीडियोज़ विधा हुया, उन खां पोइ वरी 2 साल अॻु मां विधो आई एम बैक, बट वरी पोइ मां हली हुयमि। इहा ई मुंहिंजे लाइफ जी आखाणी आहे, हर घड़ीअ फेल थियणु, हर घड़ीअ ट्राई करणु। मां ट्राई करणु न छॾींदमि एंड कोशिशि कंदी रहंदमि। करंटली मूंखे कोई एडिट करण वारो कान्हे, आई मीन वीडियोज़ खे। एंड सभु कुझु मां पाण ई कंदी आहियां। जेके मां लॾूं ठाहींदी आहियां माण्हुनि लाइ, जेके मां राइस कुरकुरे ठाहींदी आहियां जेके जाम फेमस आहिनि चांवरनि जे अटे जा, मेथी पूरी, रागी पूरी, जेको बि मां ठाहींदी आहियां सभु अकेली कंदी आहियां। माई बि मां ई आहियां ठाहिण वारी बि मां ई आहियां, फोटोग्राफर बि मां ई आहियां, एडिट करे इंस्टाग्राम ते विझण वारी बि मां ई आहियां, बिल ठाहे करे क्लाइंट्स खे मोकिलणु, पैकिंग करे उन्हनि खे कुरियर करणु, सभु मां अकेली कंदी आहियां। त मूंखे तव्हांखे रिक्वेस्ट करणी आहे कि तव्हां प्लीज़ मूंसां थोरो पेशेंट रहिजो एंड इन वीडियो जे हेठां जेको सब्सक्राइब बटन ॻाढ़ो उहो दॿाइजो। छाकाणि त मूंखे पाण खे ख़बर न आहे मां केतिरो रेगुलरली वीडियो विझी सघंदमि, पर विझंदमि, इहा मुंहिंजी प्रॉमिस आहे। तव्हांखे कीअं ख़बर पवंदी कि मां नओं वीडियो विधो आहे? उन ॻाढ़े बटन जे अॻियां घंटी अथव, उहा ज़रूरु वॼाइजो। ओके, ख़ाली सब्सक्राइब करे छॾे न ॾिजो, घंटी माना नोटिफिकेशन। त जंहिं महिल बि मां नओं वीडियो विझंदमि तव्हांखे नोटिफिकेशन मिलंदी। त हाणे अगरि तव्हां मूंखां पुछो था कि पर भावना तूं हिन चैनल ते विझंदीअ छा, असां छो सब्सक्राइब कयूं? भावना हिन चैनल ते सभु कुझु विझंदी। ओके, व्लॉगिंग मुंहिंजो सुपिनो आहे एंड इन चैनल ते मां पहिरियों बि जाम व्लॉग्स विझी चुकी आहियां। असां फैमिली ट्रिप महाबलेश्वर विया हुयासीं, मां लंडन रहंदी हुअमि, उहे सभु व्लॉग्स अथव, तव्हां ॾिसी था सघो। पर हाणे भावना जे लाइफ जी जेकी नई शुरूआत थी आहे उन मां तव्हांखे मां थोरा बिट्स एंड पीसिस ॾेखारींदमि। फॉर एग्ज़ाम्पल मां मुंहिंजो पार्टनर विया हुयासीं घुमण, उहो ब्लॉग विझंदमि। एंड मूंखे जाम टाइम खां तव्हांखे मुंहिंजा क्लाइंट्स जा बिफोर एंड आफ्टर ॾेखारणा आहिनि। हेॾा पस भरियल एक्ने वारी शिकिल कीअं मां प्लेन करे छॾी आहे। त मुंहिंजे क्लाइंट्स जा रिव्यूज़, मुंहिंजे क्लाइंट्स जा वीडियोज़ एंड जेके मां खाधा ठाहींदी आहियां, ओके, उहे मां तव्हांखे ॾेखारींदमि, उन्हनि जा फ़ाइदा ॿुधाईंदमि। एंड ऑल्सो क्लाइंट्स जेको चयो आहे उहे खाई करे उन्हनि खे जेको फ़र्क़ु पियो आहे उहे मां तव्हांखे ॾेखारींदमि बिना मैसेजिस एडिट करण जीअं आहे। मूंखे फिल्टर बि न वणंदो आहे, एडिटिंग बि न वणंदी आहे, मेकअप बि न वणंदो आहे। मेकअप त हाणे स्किन एॾी सुठी थियण खां पोइ इहो प्यारु थी वियो आहे पाण सां। लंडन में रहंदी हुअमि त जाम स्किन ख़राबु थी वई हुई, उन खां पोइ आस्ते आस्ते मां हिन जर्नी ते आयमि, पंहिंजी स्किन सुधारी, ॿियनि जी स्किन वेठी सुधारियां थी। त हा, हिन चैनल ते तव्हांखे मुंहिंजे पर्सनल लाइफ जा
स्निपेट्स थोड़ो थोड़ो ईअं ॾिसणु मिलंदो झांके करे एंड मुंहिंजी प्रोफेशनल लाइफ जो तव्हांखे ॾिसणु मिलंदो एंड सभिनी खां वधीक मूंखे जेको यूट्यूब ते माण्हुनि सां सिंधीअ में ॻाल्हाइणो आहे उहो मुंहिंजो सुपिनो साकार थींदो छाकाणि त मूंखे ईअं थींदो आहे सिंधी लैंग्वेज डे चेटीचंड इहे 2-3 ॾींहं जेके असांजे साल जा ईंदा आहिनि न इंटरनेशनल मदर लैंग्वेज डे उन्हनि ॾींहंनि ते अलाह एॾो थी वेंदो आहे सोशल मीडिया ते सिंधी ईअं ईअं जाम थी वेंदो उन खां पोइ वरी 360 ॾींहं माण्हू सुम्ही पवंदा आहिनि हर कोई जेको मूंसां सिंधी मिलंदो आहे उहो मूंसां हिंदी में ॻाल्हाईंदो आहे या त इंग्लिश में ॻाल्हाईंदो आहे ऐं मूंखे ईअं थींदो आहे तूं ई हुई न जेको सिंधी विझे इंस्टाग्राम ते हाणे छा थियो बट मां इहो चवंदी न आहियां मन में चवंदी आहियां त मूंखे मुंहिंजी ॿोली खपे कि माण्हुनि जे कननि ते पए ॿारनि जे कननि ते पए एंड इहे सभु मां सुठा वीडियो जेके ठाहे विझंदमि सिंधीअ में विझंदमि इवन मुंहिंजो पार्टनर सिंधी में ॻाल्हाईंदो बिकॉज़ इन ॿोलीअ खे बचाइण जी ज़िम्मेदारी मूंखे लॻंदो हुयो ख़ाली मुंहिंजी आहे त मां सिंधी फिल्म फेस्टिवल ते हेॾा चैनल्स विधा हुया बट मां इहो रियलाइज़ कयो आहे असां हिकु ॼणे जी ज़िम्मेदारी कान्हे सभिनीनि जी ज़िम्मेदारी आहे मां पंहिंजी ज़िम्मेदारी ख़ुशी पूरी कंदमि हिन चैनल ते सिंधी वीडियोज़ विझी करे मूंखे ॾाढो शौक़ु आहे मूंखे हरू भरू हिंदीअ में ॻाल्हाइणु न वणंदो आहे ॾेखारण लाइ नाटक करण लाइ उहो सभु न वणंदो आहे सादी सिंपल जीअं आहियां तव्हांजे अॻियां आहियां हाणे बि कुझु मेकअप न कयो आहे ख़ाली लिपस्टिक हई आहे कुझु वारनि ते न कयो आहे बसि ख़ाली लसारिया आहिनि त हा जीअं आहियां मां तीअं तव्हांखे ॾिसणु ईंदमि तीअं तव्हां सां मिलंदमि बट तव्हांखे मूंखे प्रॉमिस करिणो आहे कि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा घंटी वॼाईंदा बट ऑल्सो कॉमेंट कंदा लाइक कंदा छाकाणि त मूंखे तव्हांजो सपोर्ट खपे अकेली छोकिरी सभु कुझु करे थी थोरी त हिमत हिमत अफ़ज़ाई जेको चवंदा आहिनि कॉमेंट्री में होस्टिंग महिल उहा खपे एंड इन चैनल ते मां इंग्लिश में बि वीडियोज़ विझंदमि सिंधी में बि वीडियोज़ विझंदमि इहो नई शुरूआत वारो वीडियो मां ॿिन्ही लैंग्वेजिस में विझंदमि बट ॿिया जेके वीडियोज़ हूंदा डिपेंड्स कहिड़ो टॉपिक कंहिंमें सूट थींदो कहिड़ी भाषा में उहो मां डिसाइड करे विझंदमि बट जेके व्लॉग्स हूंदा रियल लाइफ वारा किथे घुमण था वञूं छा था कयूं घर में मुंहिंजो पार्टनर कुझु ठाहे थो छा थो करे जेके व्लॉग्स हूंदा बर्थडे पार्टी उहे मां सिंधीअ में ई रखंदमि एंड या जाम ख़ुशि आहियां यू कैन सी मां नॉन स्टॉप थी ॻाल्हायां साह खणण लाइ बि बीहां नथी वीडियो में कुझु एडिट्स बि न हूंदा कट्स बि न हूंदा बसि ॻाल्हायां थी बिकॉज़ जाम टाइम खां वेट कयो आहे इहो वीडियो शूट करे अपलोड करण लाइ ईअं ई बिना एडिट जे एंड वापसि एक्टिव थियण लाइ मूंखे जाम वणंदो आहे यूट्यूब मूंखे व्लॉगिंग करणु ॾाढी वणंदी आहे ऐं उनखां वधीक ईअं ई कुझु बि फालतू बड़बड़ मां वेठी गेम थी खेॾां उनजो व्लॉग ठाहे विझां ईअं न टाइम वेस्ट न थिए कम जा वीडियोज़ पर ईअं ॾिसी करे लॻे हा यार पंहिंजी आहे असांखे ख़बर आहे भावना सां छा थो हले असांखे ख़बर आहे भावना जे पेशेंट जी स्किन कीअं चेंज थी तव्हांखे ईअं ख़बरचार ॾियण लाइ ऐं तव्हांखे पंहिंजो करण लाइ एंड तव्हां मूंखे पंहिंजो कयो मां तव्हांखे पंहिंजो कयां उहो करण लाइ वीडियोज़ ठाहींदमि मां हिते 2-3 पॉइंटूं लिखी रखियूं हुयूं त उहे सभु मां कवर कयूं आहिनि नई शुरूआत मां हाणे बॉम्बे मां अहमदाबाद शिफ्ट थी आहियां बट कमाए करे मां कॉन्स्टेंटली ट्रैवल कंदी रहंदी आहियां मुंहिंजा क्लाइंट्स दिल्ली पुणे टोरंटो जर्मनी सभिनी हंधनि त जिते जीअं कमु ईंदो आहे मां वेंदी आहियां स्किन लाइ हेयर लाइ एंड न्यूट्रिशन एडवाइस लाइ सेल्फ टॉट आहियां माण्हुनि खे डाइट प्लान्स ठाराए करे उन्हनि जा जाम हेल्थ इशूज़ मां सॉल्व कया आहिनि भॻवान जी महिर आहे जीअं मां चयोमांव अथाओ बिज़ी रही आहियां एंड लास्ट पॉइंट हुई कि अपलोड कंदमि त तव्हांखे जीअं ख़बर पए उन लाइ घंटी वॼाइजो मां जाम ख़ुशि आहियां इन करे हीअं थी कयां हलो मां इहो वीडियो हिते बंदि थी कयां एंड आई होप तव्हां मूंखे साथ ॾींदा मूंखे तव्हांजो प्यारु मिलंदो मुंहिंजे पाण तव्हांखे खोड़ प्यार आई लव यू ॿिए वीडियो में मिलंदासीं प्लीज़ हिन चैनल खे सब्सक्राइब कजो घंटी ज़रूरु वॼाइजो तव्हांजी द सिंधी गर्ल जेकी हाणे डॉक्टर भावना आहे उहा जाम आतुर आहे तव्हां सां वापसि कॉन्टेक्ट में अचण ऐं एंड भॻवान जे महिर सां रेगुलर रहण लाइ ओके थैंक यू बाय